राउती थाणो शहीद दीन मोहम्मद लगारी मातहत चौकी चक शाहबाजपुर समेत भर पासे जे इलाइक़नि में सालनि खां हलंदड़ जुआ जो आधार तक़रीबन ख़त्म थी चुको आहे। चौकी इंचार्ज उबैदुल्ला खोसो पंहिंजी मुयसर कार्रवायुनि सां इन नासूर ख़िलाफ़ अहम क़दम खयां आहिनि। उबैदुल्ला खोसो मूजिबि त जुआ ख़िलाफ़ कार्रवाई दौरान खेसि कुझु ॾुखियायूं पेश आयूं आहिनि। ख़ासि करे मौजूदा वक़्तु कम जे फ़सुल जे करे कुझु इलाइक़नि में कार्रवायुनि में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। उन बावजूदि हुन अज़म ज़ाहिर कयो आहे त तमामु जल्द हिन समाजी बुराई खे मुकम्मल तौरु ख़त्म कयो वेंदो। बिल्कुलु इन्हनि ते रेड्स बि कया आहिनि। मां ऐं मुंहिंजो एसएचओ साहिबु रोहंती सफ़ीउल्लाह इंसारी साहिबु गॾिजी करे रेड्स कया आहिनि। पोइ रेड्स में असां इन लाइ कामयाबु नथा वञूं जो कमनि जो फ़सुलु आहे, चौधार कमनि जो फ़सुलु आहे, ईअं सम्झो 100 एकड़नि ते कमनि जो फ़सुलु आहे। पोइ असां जीअं वञूं था त असांजो न बाइक जो रस्तो आहे, न मोबाइल जो रस्तो आहे, न कंहिं गाड़ी जो रस्तो आहे। पोइ असांजी जीअं उनखे ख़बर पवे थी त भॼी था वञनि ऐं इंशाअल्लाह ताला उन ते बि कंट्रोल कंदासीं। कंट्रोल आहे बि सही ऐं हाणे जुआ जूं टिकरियूं बिल्कुलु मुकमल बंदि आहे। बाक़ी सनियूं सुकियूं कमनि में जेके आहिनि ईअं खेॾनि था पिया, असां वञूं था त वरी भॼी वञनि था कमनि जो फ़सुलु। बिल्कुलु उते नंढा ॿार मौजूदु हूंदा आहिनि, पर कहिड़ी ख़बर त हीउ कहिड़े इरादे सां वेठो आहे, काॾे वञे थो। नंढा मासूम ॿार आहिनि, उन्हनि खे असां गिरफ़्तार बि नथा करे सघूं। थी सघे थो उहे इंफॉर्मेशन ॾींदा हुजनि। असांजी कामयाबी इन जे करे नथी थिए जो कमनि जो फ़सुलु आहे, कमनि जो फ़सुल जो फ़ाइदो वठी करे उहे भॼी वञनि था। बाक़ी अल्लाह जी महिरबानी सां हाणे अहिड़ो को किरम हले कोन थो, जुआ या टिकरी वग़ैरह हले कोन थी, बिल्कुलु बंदि आहे। इलाइक़े वासियुनि बि इन क़दम जी वाखाण कई आहे ऐं मुतालबो कयो आहे त अहिड़नि कार्रवाइनि खे मुस्तक़िल बनायो वञे त जीअं नौजवान नस्ल अहिड़े नासूर खां महफ़ूज़ रहे। मसरूर दिया, क़ौमी हक़ीक़त, राउती।